जी नाज़रीन, एक पासे सॼे मुल्क में बोर्ड वारी सूरत हाल आहे त ॿिए पासे महांगे जी बोर्ड बि माण्हुनि जा हाल हीणा करे छॾिया आहिनि। बोर्ड सबबु तबाह थियल फसल जो वज़न बि आम माण्हू जे मथां विधो वियो आहे। सब्ज़ी फ्रूट अटे समेत सभिनी आम वापे जी शयुनि में हथरातूं जेका उहे रेट अघ जेका उहे वधाया विया आहिनि, जंहिं सबबु हितां जेको माण्हू आहे उहो तमामु घणो सख़्तु परेशान आहे। असीं हिन वक़्तु कश्मीर जी सब्ज़ी मंडी में मौजूदु आहियूं। हिते जेको आहे सो शहरनि ऐं वापारियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उहे छा था चवनि। सैलाब जो इशू थियो आहे, भई सैलाब जे करे ट्रांसपोर्ट बीठी आहे ऐं सब्ज़ी अचे कोन थी। तव्हां ॾिसो पंजाब में सब्ज़ी सस्ती आहे, असांजे सिंध में सब्ज़ी महांगी आहे। उहा हाणे वधीक जेको आहे त डीलर ख़बर आहे, जो सब्ज़ी ख़बर वजह छा आहे, अधो फ़र्क़ु आहे। कई ज़िले इंतिज़ामिया कंहिं रेट लिस्ट ॾिठो न आहे, उहा जेको त ॾियनि था फ़ोटो कापी 50-50 100 वठी करे उहे वेहनि था, कोई माना हिन ते तवजा कोन्हे का। 15 ॾींहं पहिरें असांखे आम दाल मिले पई 400 रुपया सुठे में सुठी, अॼु उहा 500 थी वई आहे। आम छासी चांवर मिले पियो असांखे 170-160 रुपए में, उहो 220 230 थी वियो आहे। को पुछण वारो कोन्हे, को सरकार नाले शइ कोन्हे। इदारात आहिनि, फूड अथॉरिटी कंट्रोल आहे, प्राइस कंट्रोल आहे, अहिड़ियूं खोड़ सारियूं टीमूं आहिनि, ग्राउंड ते कुझु बि कोन्हे। पहिरियों त गोश्त ऐं मुर्गी जेको आहे इंसान जी क़ुवत ख़रीद खां मथे चढ़ी वई, पर हींअर जेको आहे सब्ज़ी जा रेट बि जेके आहिनि आसमान खे छुही रहिया आहिनि। ॾिठो वञे त हिन टाइम जेका सूरत हाल आहे, बोर्ड जी सूरत हाल में माण्हू जेके आहिनि उहे तमामु मुज़तरिब आहिनि, इज़तिराब जो शिकार आहिनि। उन सां गॾोगॾु जेके सब्जियूं आहिनि उन्हनि जा बि रेट जेके आहिनि उहे आसमान खे छुही रहिया आहिनि। हर शइ जेका आहे उहा एतिरी महांगी थी चुकी आहे, जो को बि माण्हू जेको आहे उहो साहस नथो रखे वठण जो। हिन टाइम जेको आहे टमाटर हुजनि, बसर हुजनि, उन्हनि जा जेके रेट आहिनि उहे आसमान खे छुही रहिया आहिनि। के ओचितो रेट वधिया आहिनि, इहो जेके स्टॉक करे माण्हू रखनि था उन्हनि पंहिंजा हथरातूं रेट वधाया आहिनि या न हुजण जे करे? साईं सब्ज़ी ऐं फ्रूट अहिड़ी चीज़ आहे, स्टॉक थी नथो सघे। इहो इहा वधि में वधि इन जी 2 ॾींहंनि जी क्वांटिटी रखी सघो था तव्हां। इन जो कोई एक्सपायरी माना 2 ॾींहंनि जी हूंदी आहे, वधीक न हूंदो आहे। स्टॉक जी ॻाल्हि न, सप्लाई जी ॻाल्हि आहे सर। पहिरियों टमाटर जी पेटी 500 में मिलंदी, हाणे असांखे 3000 मिले थी, त असां मजबूर थी करे 200 रुपया किलो खपायूं था हिन टाइम। बोर्ड जे हिसाब सां गाॾियूं बंदि आहिनि, चवनि था फिलान टीरा, सम्झ असांखे नथी अचे। असां पाण बि परेशान आहियूं साईं। घटि थिए थो, ईअं सामान भरियो पियो आहे शाम जो। थोरा जेका अमीर तबिको आहे कुझु ख़रीद करनि था, ग़रीब तबिको नथा वठी सघनि। रस्ता बंदि आहिनि, फिलान टीरा, असल में सारो मिली भगत कई खड़ा आहिनि। अटो जेको हाणे 1700 रुपया से वधी वियो आहे, 2300 रुपये मिलंदो पियो अन्न मण, हाणे 4000 रुपया थी वियो आहे। सब्ज़ी ख़रीद करूं था असांजी डेली 1100 रुपये जी आहे। होटल जो कमु आहे, सब्ज़ी अफोर्ड न करे सघूं था, पैसा बि न ॾेई सघूं था। पहिरियों जेके वठंदा हुआसीं टमाटर अधु किलो, हाणे पाव गुज़ारो ई न थिए थो। सम्झे अॻो आके अटो वठंदा हुआसीं 5 किलो, हाणे 3 किलो अटो वठूं था। महांगाई आहे, उहो घर में पूरो ई न थिए थो। मुल्क में बोर्ड जी सूरत हाल बाद मुल्क में हथरादू जेके आहिनि उहे आम वापे जी शयुनि जा अघ वधिया विया आहिनि। असीं कश्मीर जे शहरनि ऐं वापारियूं ॻाल्हियूं ॿुधियूंसीं, हुननि इहा ॻाल्हि बि कई त महांगे जी बोर्ड बि मुल्क में काहे पई आहे, जंहिं सबबु हुन जेकी ऐं उहे तमामु घणा परेशान आहिनि। हुन हिकिड़ी घुर इहा कई आहे इंतिज़ामिया खां त आम वापे शयुनि जे अघनि ते कंट्रोल कयो वञे। कैमरामैन आफ़ताब चैनल सां गॾु शफ़क़त भयो, WTN न्यूज़, कश्मीर।